नालो रशीद है। मुंहिंजो पीउ जो नालो ख़ुदाबख्श के चांडियो आहे। मां चांडियो आहियां। चवंदा आहिनि मुंहिंजी मंगेदड़ आहे। हिन सां निकाह कयो 2022 पहिरियों महीनो 13 तारीख़। मां हिन जे घर में ईंदो वेंदो बि हुयुमि ऐं चवंदा आहिनि असांजो रिश्तो विश्तो बि हुयो त हीअ मुंहिंजी मंगेदड़ बि आहे। सोनिया नालो अथसि, राजू भट्टी आहे। हाणे हिन जा घरवारा मूंखे परेशान था कनि। उमेन सां बि आहे। हाणे चवंदा आहिनि मां मुंहिंजे मथां कूड़ा केस था कयो वञनि, मुंहिंजे घरवारनि खे परेशान कयो थो वञे। महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ मिले। असां न त पोइ हाई कोर्ट अपील कंदासीं, न त असां शीशन वेंदासीं। अञा जे असांखे ज़रूरत पई त अञा असां मथे वेंदासीं। असांखे महिरबानी करे त इज़त सां रहण ॾियो वञे। मेरा नाम सोनिया है। मेरे बाप का नाम शाह अली है। मैंने अपनी पसंद की शादी की है और मैं अपने शौहर के साथ बहुत खुश हूँ। हमारे बीच में जैसे ये हमारे घर आता था, ये मैं इनके घर आती थी। हमारी पसंद की शादी है। मेरे भाई वालों की इनका कोई झगड़ा हो गया। मैं पेट से थी तो मेरे जैसे रशीद को जैसे मुझे बोल रहे तलाक करो। मैंने बोला नहीं, मैं अपने शौहर के साथ बहुत खुश हूँ। 2022 में हमारा निकाह हुआ है। 13 तारीख पहला महीना। मुझे अपने भाइयों से खतरा है। अकरम से, असलम से, दूसरा इरफान और अनवर। क्या चाहते हैं वो चाहते हैं कि अपने शौहर से तलाक करो। मैंने बोला नहीं, मैं अपने शौहर के साथ बहुत खुश हूँ।